अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध में कोरोना वायरस में ख़तरनाक हद ताईं वाध 24 कलाकनि जे अंदरि 1080 केस ज़ाहिर, वधीक 4 हयातियूं बि ज़ाया, फोतियुनि जो अंगु 180 थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त हिक ॾींहुं अंदरि 1000 खां वधीक केस ज़ाहिर थियण ॻणती जोगी ॻाल्हि आहे। कोरोना सबब सभ खां वधीक मुतासिर पीर जो ॻोठ में इंतज़ामिया नाअहलीअ जी इंतिहा करे छॾी। कोरोना में मुब्तला शहरी शहर में सरेआम कारोबार करण लॻा। हिक ॾींहुं अंदरि 251 केस ज़ाहिर थियण ऐं मजमूई तौर 281 केस साम्हूं अचण बावजूदि इंतज़ामिया आइसोलेशन सेंटर क़ाइमु करण समेत को बि क़दम न खंयो आहे। नवाब शाह असिस्टेंट कमिश्नर दौड़ जे कणक जे 8 गोदामनि ते छापा हणी कणक जूं 50,000 बोरियूं हथ करे वरितियूं, जंहिं ते असिस्टेंट कमिश्नर दौड़ आसिफ मलक दौड़ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि बांदी दौड़ ऐं बुछेरीअ जे कणक जे वॾे गोदामनि ते छापा हणी 50,000 बोरियूं जेके गैरकानूनी रखियूं वयूं हुयूं बरामद करे वरितियूं। दरिया खान मरी वेझो ॻोठ मुहर्रम शहर में ओचितो बाहि लॻण सबबि 2 घर सड़ी राख बणिजी विया। बाहि सबबि ॻोठाणे क़ाइमदीन ऐं एजाज़ शहर जे घरनि में पियल अलॻि तलॻ सड़ी राख बणिजी वियो, जंहिं ते मुतासिरनि जो चवणु हुयो त हू खुले आसमान हेठि वेठल आहिनि ऐं हुकूमत संदन का बि वाहुर नाहे कई। पडीदन स्टेशन ते मुख़्तियारकार नौशर फेरोज़ अली शेर जमालीअ जी कार्रवाई। किरियाना स्टोरनि ऐं सब्ज़ीअ जे दुकाननि ते छापा, रेट लिस्ट न हुजण जी सूरत में केतिरनि ई दुकाननि ते ॾंड पिणु लॻाया विया ऐं अली शेर जमालीअ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां रमज़ान जे महीने में महांगाईअ जे ख़िलाफ़ पडीदन जे दौरे ते निकिता आहियूं ऐं कंहिं बि दुकानदार खे पंहिंजी मर्ज़ीअ सां रेट ते सामान हलाइण न ॾींदासीं। कराची जना अस्पताल में हामला औरत 8 महीने में ॿार खे जनम ॾियण जे दौरान फ़ौत थी वई ऐं उतां जी इंतज़ामिया उन औरत खे कोरोना जी मरीज़ ॼाणाईंदे घर वारनि खे बाटी न ॾियण ऐं पाण ई दफ़नाइण जो चई मयत खे ईदी सेंटर खणी वञण जी कोशिश कई, जंहिं ते उन्हीअ जे घर वारनि एम्बुलेंस खे रोके एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। बिरिया रोड कणक जी मंडी सील कई वई। छापे दौरान 11,500 कणक जूं बोरियूं हथ कयूं वयूं। उन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर माजिद अली माका ऐं DFC सां वापारियुनि ॻाल्हियूं कयूं। 11 लख कणक जूं बोरियुनि जो हदफ़ पूरो सिंध हुकूमत जे हवाले कयूं वयूं। बाक़ी 4 लख कणक जल्द हासिल करे सिंध हुकूमत जे हवाले कई वेंदी। उन मौक़े ते ADC चयो त ज़ख़ीरा अंदोज़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। जैकमाबाद पुलिस मुक़ाबले में बदनाम ख़तरनाक धाड़ेल विछू चांडियो ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पुलिस दौरान गश्त बदनाम धाड़ेल साले उर्फ विछू चोलियानी चांडियो ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो। डिस्ट्रिक्ट सांगड़ पुलिस जवाबदार बशीर वलद बख्श मलाह जे कब्ज़े मां 30 लीटर शराब हथ करे गिरफ़्तार करे वरितो ऐं जॾहिं त जवाबदार लाल मोहम्मद वलद मौला बख्श जे कब्ज़े मां 60 लीटर शराब हथ करे गिरफ़्तार करे वरितो। डिस्ट्रिक्ट नौशर फेरोज़ पुलिस जवाबदार फारूक कुरैशी जे कब्ज़े मां 8 बोतलूं शराब हथ करे गिरफ़्तार करे वरितो। कमरदीन चांडियो पुलिस रूपोश जवाबदार रहीम दाद माछीअ खे जेको मोरो जे थाणे ते चोरीअ जे केस में घुर्बल हुयो गिरफ़्तार करे वरितो ऐं लिगारी पुलिस 2 जवाबदारनि फज़लुद्दीन ऐं अला वधायो बुगियो जेके कंहिं केस में घुर्बल हुया उन्हनि खे गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।